अस्सलाम वालेकुम। ये मंगणहार महल हुआ तालके खानपुर जो मुसलसिल हिन ज़लालत में गुज़री रहियो आहे। ही हिकु ॾींहुं न आहे, रोज़ जो मामूल आहे। रोज़ साल में 165 ॾींहं जेके थींदा आहिनि, 165 ॾींहंनि जा रोज़ जो इहा कारकर्दगी आहे। ऐं ही रोज़ मंगणहार महल हिन मुसीबत खां भोॻे रहियो आहे, जंहिंमें मंगणहार महल जो डिस्पोज़ल जी जेको हालत ॾेखारियां थो, ही गंदगी जा ढेर तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। दादा ही डिस्पोज़ल जी हालत आहे। ही डिस्पोज़ल साफ़ सुथरो डिस्पोज़ल तव्हांखे नज़र अचे पियो। ओवरफ्लो जेको आहे अंदरि गाह जा जेको आहे ढेर लॻा पिया आहिनि, अंदरि गंद जा ढेर लॻा पिया आहिनि। ऐं हीअ ओवरफ्लो अंदरि मशीन जेको आहे त पाणी ओवरफ्लो थिए थो। ॿाहिरि नालियुनि में शापरूं तव्हांखे नज़र ईंदियूं। रस्ता तव्हांखे बिल्कुलु पाणी जे लपेट जे हेठि नज़र ईंदा। हीअ रोज़ कंहिंखां बि तव्हां माण्हू खां पुछा कयो त तव्हांखे रोज़ ॿुधाईंदा त हीअ असां सां रोज़ जो वेदन आहे। कॾहिं बिजली न आहे, कॾहिं डिस्पोज़ल जेको आहे त पाइप लाइन फाटल आहे, त कॾहिं ॿियो को सबबु आहे।